नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में बॉर्डर खां रिपोर्ट आहे मेरान चांडियो जी। बॉर्डर लॻ ॻोठ नई खॾ में बुगिया हाउस ते साबिक़ा MP सरदार फज़लुल्लाह ख़ान बुगियो पारां मीलाद कयो वियो, जंहिं में सियासी समाजी वर्कर, कारकुननि, अॻूणे चेयरमैन मोहम्मद खान चन्ना, सैयद मंसूर अली बुखारी, सैयद सद्दाम हुसैन बुखारी, हसनैन अलिहार चांडियो, एजाज़ अली मसण, शहबाज़ अली मसण, मोहम्मद नवाज़ बुगियो, अरशाद खान बुगियो, सुल्तान अहमद नूनारी, हाजी खालिद हुसैन चन्ना, दोस्त मोहम्मद पंवर, इनायतुल्लाह लाशारी, काज़ी जमील अहमद जूनेजो ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते साबिक़ा MP सरदार फज़लुल्लाह ख़ान बुगियो ख़िताब कंदे चयो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत हर मुस्लमान जो ईमान में शामिल आहे। 12 रबीउल अव्वल सोणे नबी करीम मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वलादत जो भलारो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते संदसि जी आमद सां दुनिया मां कुफर जा कोट किरी पिया ऐं पाण साईं जन दुनिया में उमत लाइ रहमत जो सबबु बणिया।